हालानी भरसा ॻोठ अब्दुर्रहमान बामभणे जे रहवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि पारां पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं जवाबदार धुर पारां मौत मार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिर साबिर हुसैन बामभणे, वसीम अली हुसैन, लाल ख़ातून, असरा ख़ातून ऐं ॿियनि चयो त असांजे नौजवान खे क़तल कंदड़ माजिद बामभणे, बशीर अहमद, साइद दिलावर, एजाज़ नांगुर ॿिया जवाबदारनि खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया, जंहिं सबबि जवाबदार धमकियूं ॾियनि पिया ऐं असां जे ख़िलाफ़ ॻाल्हायो त असां वहां ते ॿीहर हमलो करे ॿिया बि हमरा क़तल करे छॾींदासीं। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशब फिरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त फौरी तौर ते जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ आराम कयो वञे। ॿी सूरत में हालानी पुलिस मूजिबि त मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि, ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि, खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मुंहिंजो मासूम भाउ यासीन शहीद करे छॾियो आहे हिननि ज़ालिमनि खणी। सैंफल जी सॼी आकाए सैंफल आहे, पुट सैंफल पाण, माजिद, दादू, फिदा हुसैन, दिलावर जा पुट, सूर्य, हमज़ो, अदा परवेज़, साजन जा पुट, शेरू जा पुट, ज़ाकिर जा पुट, दावन जा पुट, पठाण जी जेका वॾी नुंहुं आहे उन्हनि असांजे भाउ खे तमामु बेरहमीअ सां मारियो आहे। मुंहिंजो पुटु हिकिड़ो ई आहे, उहो तमामु नाज़ुक उन जी हालत आहे। मुंहिंजे भाउ जी उहे बि सीरियस आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। अॼु चोथों ॾींहुं आहे, मुंहिंजो को बि सरकार इंसाफ़ न कयो आहे, कोई बि मुंहिंजो गिरफ़्तार न कयो अथनि, सभु आज़ादु घुमंदा अथव अथनि। अब आहे पंहिंजो माजिद ऐं अबा बशीर, सैंफल वारा, साजन, दिलावर जन, शेरन, अब न गिरफ़्तार कया अथनि। अॼु चोथों ॾींहुं आहे, जेके पारा थिया आहिनि को बि न गिरफ़्तार थियो आहे, न हुनजा जुगाड़ थियनि, न हुनजा बाज़ूमतियूं आहिनि, कुझु बि मुंहिंजो इंसाफ़ न थियो आहे। मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां न हक़ आहे, मुंहिंजो इंसाफ़ कयो। बाबा नाजाइज़ी ज़ुल्म मूंसां ॾाढो कयो अथनि। ख़ुदा वास्ते मूंसां हुकूमत मदद कई करे नथी अचे थी, पर उन जे पासे ॾऊं क़त्ल थी वियो छा थिए, उहो मुंहिंजो थी बचियो आहे, नंढड़ा बचा पियो। मूंसां नाजाइज़ी वॾी कई अथई। क़त्ल खे 4 ॾींहं गुज़री विया 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। मुंहिंजो का बि अदालत न थी आहे, न को ॿधो आहे, न का ॻाल्हि, न को मुहाड़। मां यतीम सां ज़ुल्म करे छॾियनि, घुमंदा था वठनि, धमकियूं था ॾियनि, पोयनि बचनि जे लाइ धमकियूं था ॾियनि, मां तुंहिंजा बचा मारींदासीं। असां तमामु ज़लील कयो आहे, मूंखे इंसाफ़ खपे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।